सखर वेझो कचे वारे इलाइक़े में कारहं जो तकरार वधीक 6 इंसानी जानियूं गिड़काए वियो। सईदाबाद जे कचे में सईदू जतोई ऐं मेहरू अतराणी जतोई जे धुरनि विच में ॿीहर हिक ॿिए ते हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। गोलियूं लॻण सबबि मेहरू अतराणी संदसि ॿ भाउर शतल जतोई, राजा जतोई, भाणज वाजिद ऐं भाइटियो माशूक जतोई मारिजी विया। गुलबार जतोई सख़्तु ज़ख़्मी थी पियो। सईदू जतोई धुर जो बाबू अतराणी जतोई बि मारिजी वियो। 40 सालनि खां धुरनि में हलंदड़ तकरार तां हिन वक़्त ताईं 20 माण्हू मारिजी चुका आहिनि। हज़रत कायद आज़म ने ये तारीखी बयान दिया था कि पाकिस्तान मार्ज वजूद में आ रहा है और यहाँ पे सबको आइन और कानून के मुताबिक मुसावी हकूक मुहैया होंगे और अगर कोई मुसलमान है तो मस्जिद में नमाज अदा करने की पूरी तरह फ्रीडम होगी, आजादी होगी और जो हमारी अक़लीतें हैं वो मंदिर में जाएं, कलीसा में जाएं, वो गुरुद्वारे में जाएं, मुकम्मल आजादी उनको मुहैया होगी। अक़लियतुनि जो मुल्की तरक्की में अहम किरदार आहे। अक़लियती बिरादरी मुल्की सरहदनि जी हिफ़ाज़त लाइ जानियुनि जा नज़राना ॾिना, संदनि तहफ़ुज़ लाइ क़दम खणी रहिया आहियूं। अक़लियतुनि जे ॾियारे जे हवाले सां तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अॼोके ॾींहुं क़ाइद आज़म चयो हो त हिते सभिनी खे बराबरी जा हक़ मिलंदा। गज़ा में फ़लस्तीनियुनि ते इसराइली ज़ुल्म इंतहा ते पहुची वियो आहे। गज़ा में जेको कुझु थी रहियो आहे उहो तारीख़ जो बदतरीन बाब आहे। दुनिया फ़लस्तीन ते थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ सिर्फ़ ज़बानी मज़म्मत करे रही आहे। पेरिस ओलंपिक्स में गोल्ड मेडल खटे मुल्क जो नालो रोशन कंदड़ अरशद नदीम जी अबाणे ॻोठ मियां चुनू पचण ते शानदार आजा। पाकिस्तान ज़िंदाबाद जे नारनि जी गूंज। अरशद नदीम खे लाहौर एयरपोर्ट खां काफ़िले जी सूरत में मियां चुनू पचाए वियो। इलाइक़े वासियुनि अरशद नदीम ते गुलनि जी वर्खा कई। अरशद नदीम समूरी क़ौम जा थोरा मञींदे चयो आहे त क़ौम जी दुआउनि सां रब पाक खेसि इज़त ॾिनी। मियां चुनू ऐं समूरे मुल्क जो थो रायतो आहियां। क़ौमी हीरो जे जहाज़ जो लाहौर एयरपोर्ट ते पहुचण ते वाटर कैनन सां दरबाव कयो वियो हो। दहशतगर्दनि सां झेड़ींदे शहीद लेफ्टिनेंट उज़ैर महमूद मलिक जी जनाज़े नमाज़ अदा। ISPR जो चवणु आहे त शहीद लेफ्टिनेंट उज़ैर महमूद मलिक जी जनाज़े नमाज़ पेशावर ग्रीज़न में अदा कई वई, जंहिंमें कोर कमांडर पेशावर, शहीद जा वारस, फ़ौजी ऐं सिविल अख़्तियारनि शिरकत कई। शहीद लेफ्टिनेंट उज़ैर महमूद मलिक जो मड़ संदसि अबाणे इलाइक़े में मिटीअ मां हवाले कयो वेंदो। उज़ैर महमूद मलिक तेरा वादी में दहशतगर्दनि जी फायरिंग दौरान ज़ख़्मी थी पियो हो। अॼु हुन शहादत माणी। कुछ जजिस ऐं जनरलनि घर वारनि जे चवण ते तरक़ी कंदड़ मुल्क ते अनाड़ी खे मढ़े तबाही जे किनारे ते पहुचायो। धरणे ऐं लॉन्ग मार्च सां गॾु कुझु अदालतुनि फ़ैसिलनि हुकूमत लाइ ॾुखियाई पैदा कयूं। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त पाकिस्तान ज़रई मुल्क आहे। ज़राअत जे शोबे ज़रिए पंहिंजी बरामदात में अरबे डॉलर जी वाध करे सघिजे थी। बांग्लादेश जी अॻूणी वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद पंहिंजी हुकूमत जो तख़्तो ऊंधो थियण जो इल्ज़ाम अमेरिका ते लॻाए छॾियो। भारत में दरअसल हसीना वाजिद हुकूमत जे ख़ात्मे बाबति पंहिंजे पहिरें बयान में चयो आहे त बांग्लादेश में एयरबेस क़ाइमु करण लाइ अमेरिका खे सेंट मार्टिन ॿेट न ॾियणु मुंहिंजो ॾोह हो। इस्तीफ़ा न ॾियां हा त लाशनि तां गुज़रणो पवे हा। मां लाशनि तां गुज़रण न पई चाहियां। क़ौम खे अपील आहे त शरपसंदनि जे चवण में न अचनि। अक़लियतुनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते सियासी क़यादत पारां वाधायूं। सदर आसिफ अली ज़रदारी पैगाम में चयो आहे त पाकिस्तान में अक़लियतुनि खे आइन में ॾिनल सियासी, माशी ऐं समाजी हक़ हासिल आहिनि। असांजो मज़हब अक़लियतुनि जे समूरनि हक़नि खे तस्लीम करे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त हुकूमत अक़लियतुनि जे तहफ़ुज़ ऐं उन्हनि जी तरक़ी तोड़े ख़ुशहाली लाइ पुरज़म आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अक़लियतुनि जे ॾियारे ते समूरी क़ौम अदम बर्दाश्त ख़िलाफ़ हिक थी वञे। सभई गॾिजी करे अहिड़ो पाकिस्तान तामीर कयूं जिते हर रंग नस्ल जे माण्हुनि खे हिक जेतिरी आज़ादी हुजे। वॾे वज़ीर मुराद अली शाह बि अक़लियती बिरादरी खे वाधायूं ॾींदे चयो आहे त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। हिते अक़लियती सभ खां वधीक महफ़ूज़ आहिनि।
पाक फौज पारां अक़लियतुनि जे हक़नि वारे ॾियारे ते अक़लियती बिरादरी खे वाधायूं। ISPR चयो आहे त मुल्क जी ख़ुशहाली तरक़ी में अक़लियती बिरादरी जो किरदारु विसारण जोॻो न आहे। अक़लियतुनि जा हक़ ऐं आज़ादी मुक़दस आहिनि जेके इस्लाम ऐं आइन मूजिबि आहिनि। अक़लियती पाकिस्तानी क़ौम जे तामीर वारे अमल में अणट हिसो आहिनि। जमीयत उलमा इस्लाम फैज़ जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त मुल्की मशत खे बहितर बणाइण लाइ हू किरदारु अदा करे सघनि था। इंसान जी जान माल ऐं इज़त जो हक़ कानून साज़ी जे चौधारी घुमे थो। अॻ में कानून साज़ी इंसानी हक़नि ते बदल हुई। पेशावर में वापारियुनि जे कन्वेंशन खे ख़िताब कंदे मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त अमन ऐं बहितर मशत संदन पहिरीं तरजीह आहे। सभिनी जो गॾिजणु तमामु ज़रूरी आहे। मुल्क इंतिहाई नाज़ुक सूरतहाल मां गुज़री रहियो आहे। संदसि जमायत मुल्क जी मशत जी बहितरी लाइ आवाज़ उथारींदी। सिंध में बरसात खां पोइ पाणी वहकिरनि में वाध जो सिलसिलो जारी। सखर ऐं गुडू बैराज वटे विचें दर्जे जी ॿोॾ वारी सूरतहाल बरक़रार। गुडू बैराज वटे पाणी जो मथां वकिरो 4,22,038 ऐं हेठां वकिरो 4,01,243 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटे मथां वकिरो 3,55,630 ऐं हेठां वकिरो 3,15,880 क्यूसेक ते पहुची वियो। कोटड़ी बैराज वटे पाणी जो मथां वकिरो 1,67,038 क्यूसेक ऐं हेठां वकिरो 1,26,383 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज में चाड़बाद लाड़काणे वटि राइस कैनाल में पाणी जो दबाव वधण लॻो। पाणी ओवर टॉप थियण सबबि आबादी तरफ़ वधण लॻो। राइस कैनाल जे कपरनि ते झूपड़ियूं अॾे वेठलनि जो साहु मुठ में अची वियो। बाज़ीगर पुल खां खखराणी पुल ताईं वेठल रहवासियुनि जो चवणु आहे त पाणी संदनि घरनि में दाख़िल थी वियो आहे। ज़िले इंतिज़ामिया तोड़े आपाशी खातो अघु निंड आहे। राइस कैनाल जा कपर मज़बूत न कया विया त संदनि झूपड़ियूं लुड़ी वेंदियूं। 2022 ईस्वी जी बरसातुनि दौरान संदनि घर ढही पट पइजी विया। न इमदाद मिली न घर ठही मिलिया। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ॿिए ॾींहुं बि एहतिजाज। नौशरो फिरोज़ उमरकोट ऐं ठारूशाह में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन पारां शहीद जान मोहम्मद महर ऐं नसरुल्लाह गडाणी जे कातिलनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। हैदराबाद वेझो शहरी वारे इलाइक़े में ज़मीन में बकरियूं दाख़िल थियण ते नीगर खे क़त्ल कंदड़ ज़मींदार गिरफ़्तार। पुलिस मुख्य जवाबदार आगा ज़ुबैर पठाण खे गिरफ़्तार करे वरितो। 3 अगस्त ते आगा ज़ुबैर पठाण फसल जे भेल करण जे इल्ज़ाम हेठि ताहिर मल्हा खे गोलियूं हणी क़त्ल कयो हो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार आगा ज़ुबैर पठाण। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे पुट जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो जूं ॻोठाणनि सां मुलाक़ातूं। जूनियर ज़ुल्फ़कार मुनायो दादू पतो ख़ुदाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि जो दौरो। जूनियर ज़ुल्फ़कार ॻोठाणनि खे इंडस डॉल्फिन मछी जे तहफ़ुज़ बाबति लेक्चर ॾींदे चयो आहे त इंडस डॉल्फिन मछी सिंधु दरिया जे ख़ूबसूरती आहे। मछी जे तहफ़ुज़ लाइ उपा वरिता वञनि। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो LS ऐं FP बंधनि ते बरसातुनि ऐं ॿोॾुनि जी सूरतहाल जो बि जाइज़ो वरितो। जामचोरे में शहरी खां रिश्वत वठण जी वीडियो वायरल थियण बाद मुलविस 4 अहलकार गिरफ़्तार। नूरी आबाद थाणे जी चौकी नंबर 5 वटे पुलिस अहलकार कराची खां लाहौर वेंदड़ शहरी खे रोके रिश्वत वठण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी हुई। SSP नोटिस वठंदे मुलविस अहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण ऐं कंहिं गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो। पुलिस केस दाख़िल करण बाद रिश्वत वठंदड़ 4 अहलकारनि खे गिरफ़्तार करे लाकअप हवाले करे छॾियो। कराची में मेरान इंजीनियर्स फोरम जो मुतालबनि जी मुंतह लाइ एहतिजाज। इंजीनियरिंग पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। इंजीनियर्स जी घटि में घटि पघार 1 लाख मुक़ररु करण ऐं तालीम मुकमिल करण खां पोइ हाउस जॉब अलाउंस ॾियण जो मुतालबो। अॻवाननि जो चवणु आहे त पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल सिंध जे वाइस चेयरमैन
मुख्तियार शेख जी निगरानी में इलेक्शन क़बूल नाहे। गुज़िरियल 48 वरनि खां PEC 13 चूंडूं करायूं आहिनि, पर इंजीनियर्स जा मसइला हल न थी सघिया आहिनि। इंजीनियरिंग काउंसिल जी ऑडिट कराए नौजवान इंजीनियर्स खे इंटर्नशिप ॾिनी वञे। सिंध जे तारीख़ी विरसे कारूंजर जबल जी इम्कानी कटाई ख़िलाफ़ घुमण लाइ आयल शाहनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। कारूंजर सुजाग फोरम ऐं सिंधी शागिर्द तहरीक जे अॻुवाणनि जी बि शिरकत। मुज़ाहिरीन चयो आहे त कारूंजर तारीख़ी विरसो आहे, कंहिं बि सूरत में कटाई बर्दाश्त न कंदासीं। पाकिस्तानी जबल चाड़ू एम मुराद सिदपारा ब्रॉड पीक वटि हादसे जो शिकार। मुराद सिदपारा 5700 मीटर जी बुलंदी ते हादसे जो शिकार थियो। जबल ते चढ़ण दौरान कंहिंसे मथे में पथर लॻो। कंहिंसे रेस्क्यू करण लाइ फौरी तौर ते हेलीकॉप्टर जी ज़रूरत। ऐं अमेरिकन साइंस फिक्शन फिल्म अवतार 3 फायर एंड एशन जो पहिरियों ट्रेलर जारी। एनिमेटेड फिल्म ईंदड़ साल 19 डिसंबर ते सिनेमा घरनि जी ज़ीनत बणजंदी।